साईं जो पहिरियों किताब जो अज़ीज़ भगवान जो मां रोई उन पढ़ण खां पोइ पढ़ण मिज़ाज तब्दील कयो ताकी अहमद दिल जो कहाणी पढ़ी उन खे सम्झो लिटरेचर से मिली रही आहे तो ऑटोबायोग्राफीज़ पढ़णु सम्झो नॉवेल जो साईं जे तरतीब सां शयूं पढ़णु उन खां पोइ ॿाहिरां पॉलिटिकली जेको आहे सो माण्हू जेको सियासत शुरू कयो वरी तव्हांखे SMS सां संगत सां उथण वेहण जे करे तो साईं जी जेका ॿाहिरां कंट्रीब्यूशन आहे हुनजे असीं वेरे स्टेज में बाई स्टेज जी ॻाल्हाए तमामु बाक़ी हाणे समय में इहा ॻाल्हि हिते जो साईं आदित्य पीछे ॻाल्हायो पोइ साईं अलाए ॾिठो मुंहिंजो असां उन में सुभाणे जेके इहो हिकिड़ो तारीख़ जो किताबु आहे उहो सम्झो साम्हूं पढ़ूं वेठा इहो 15-20 पननि खां पोइ बंदि थियणो आहे हीअ जेके माण्हू आहिनि इहे तारीख़ जा हिकिड़ा किताब जेके असां पढ़ी छप बंदि करे रखी ॾींदासीं इन खां पोइ सची ॻाल्हि आहे इहे जेके असां किताब खे खोले न पढ़ूं त पोइ अहिड़े क़िस्म जी एक्टिविटी असां वटि थींदी इहो साईं वारनि जो ई जेको आहे सो महिरबानी जेके सॼे समाज जे माण्हुनि खे पढ़ण लिखण जहिड़ो करे विया हाणे पोइ हिते जेका सिचुएशन आहे उहा साईं भले ॻाल्हि करे त किताब खपनि था सभु शइ ते माण्हू पढ़नि था पर उहा मेच्योरिटी या उहा जेका असां सिंसियरिटी लिटरेचर सां या कमिटमेंट या लॻाव उहा जेका रिलेट करे पंहिंजी लाइफ सां शइ हुजे उहो पैदा न थी सघे पर माण्हू पढ़े त भले पढ़े पर पंहिंजी लाइफ खे रिलेट करे उन खां सुधारे उहो असांखे नज़र पवंदो चङा बड़ा माण्हू असां ॾिसंदा आहियूं सत गिलाफ सियासी तव्हां हाणे नंढड़ा फोटो ॾिसंदो जेको गलीस कपिड़े में साईं वारी महिरबानी आहे हाणे त ख़ैर जेको आहे माण्हू 50 पंदा वकील थी आहे पर साईं आदित्य साहिबु 7 साल खां माण्हू गुज़री पड़ा उहे घणा जेके आहिनि उन्हनि जी जेका सर्जन कयो या त घरां ते वकील जो आहे या असीं उहे नसुल आहियूं जेको इन्हनि नसुल जो जेको आहे डायरेक्टली विक्टिम आहियूं